जो की रात खुसूसी अल्लाह जे रहमतुन बरकतुन अताउन ऐं सखाउन जी रात आहे। लैलतन निस्फ मिन शाबान ही उहा मुबारक रात आहे जंहिंमें इंसानन जे मुक़द्दरन जा ऐं तक़दीरुन जा फ़ैसला लिखिया वेंदा आहिनि। इमाम बहकी रिवायत आंदी आहे, सरवर आलम ताजदार कायनात इमामुल अंबिया हबीब किबरिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, तुक़्तउल आजाल मिन शाबान इला शाबान। मानुन जे अजल जा फैसला, उम्र जे जिंदगी जा फैसला शाबान का शाबान ताई लिखिया वेंदा आहिनि। यानी पूरे साल में जो कुछ वहे वापरे उन जो मुक़द्दर जो फैसलो 15 शाबान जी रात ते लिखियो वेंदो आहे। इन करे इन रात के लैलतुल किस्मत बि सॾियो वियो आहे, वंड ऐं विरासत जी रात। कंहिंखे मिलियो पाव, कंहिंखे मिलियो शेर, पर करमुन खे मिलिया शेर मण मालिक तुंहिंजे मेहर जा। हबीबन जे सदके हिन उम्मत के अल्लाह ताला लैलतुल क़द्र भी ॾिनी, लैलतुल बरात भी ॾिनी। हिन उम्मत के कुरान भी ॾिनो त रमज़ान भी ॾिनो। सदको ऐं वसीलो मदीने वारे साईं जो। साल जे 5 मुतबर्रिक रातुन मजा एक रात ही आ जंहिंजे मल्हाइण जो मदीने वारे साईं खुद एहतमाम फरमायो। अज नवा नवा फितना कर खणन पिया, नवा मजहब नयूं गालियूं बुधण में अचन पियूं के शूमिये किस्मत वारा माण्हू चवन छा त 15 शाबान जी रात मल्हाइण किथे हदीस में कुरान में साबित ही नाहे। एड़न माण्हुनि खे जिहालत ते मबनी फतवा ॾियण खां पहिरीं अहादीस नबविया जो मुतालियो करण खपे। कुतुब सित्ता जे अंदर जेकी मदारिस में दर्स में पढ़ाया वेंदा आहिनि, उन्हनि मझा सुनन तिरमिज़ी, जामे तिरमिज़ी, उनमें इमाम तिरमिज़ी एक मुकम्मिल बाब बधो आहे लैलतुन निस्फ़ मिन शाबान जो। उनमें हदीसूं पेश कयूं हन महबूबन करीमन जे जागण जूं, जन्नतुल बकी में वजण जूं, उम्मत जे ला दुआऊं घुरण जूं। अम्मा आयशा सिद्दीका राविया है उन हदीसुन जी। जेकरे तवा चो था त 15 शाबान जी रात जो को दलील ना है त पो हिनन हदीसुन जो तवा छा करो? या त तवा जिए ख़यानतूं कयूं हन जो हदीस के किताबन में जा बाज खाइन मानुन जेकी उनन जे मजहब ते चोट हणन थियूं, उहे हदीसूं ही कढी छड़ियूं हन उनन। जे मिसलन एक मिसाल तो पेश कया, इमाम बुखारी जो किताब अदबुल मुफरद उन जे अंदर एक मुकम्मिल बाबा जेमें सहाबा किराम हुजूर जन जा हथ मुबारक चुमिया। ऐं ॿियो बाबा जे बाब जो उन्वान आहे ताबईन किराम सहाबा किराम जा हथ चुमिया। ऐं टियों बाबा जंहिंमें तबा ताबईन जा हथ मुबारक चुमिया। हाणे हिकु नओं अदबुल मुफरद जो किताब छपियो आहे, उन मजा ये 3 बाब ही कढी छॾिया। न रहे बांस न बजे बांसुरी,
न ये हदीस हुई हुजन न वरी हिनन के को फतवाऊं ॾियणियूं पवनि जेके हथन चुमण के खिलाफ आहिन उन्हन खुद को नहीं बदलते कुरान को बदल देते हैं अहादीस को बदल देते हैं वे किस कदर फकीहान हरम बेतौफीक हदीस उनके बदलाए छड़न कुरान जे आयत उनके बदलाए छड़न अल्लाह जे कुरान जे तर्जमन के मटाए छड़ियों अज़ीज़ान गिरामी एड़न मानुन एतराज उथारियो आ त 15 शाबान जी रात मल्हाइण किथे भी साबित ना है मां एकड़ो नंढड़े में नंढड़ो तालिब इल्म आहियां हदीस जो नंढड़ो तालिब इल्म आहियां तोखे हदीसूं नथियूं नज़र अचनि त तूं मूं वटि हली आ त मां तोखे 50 हदीसूं ॾेखारियां जंहिंमें मुंहिंजे लजपाल नबी हिन रात जा फज़ाइल पंहिंजे ज़बान नबूवत सां बयान फरमाया आहिनि इन रात जा अमाल सेखारिया आहिनि हिन रात जा अक़वाल सेखारिया आहिनि हीअ रात गुज़ारण जो तरीक़ो ढंग ऐं रंग सेखारियो आहे ख़ैर जेके नह कन त नह के नव कोट असांजो उन्हनि सां वास्तो बि कोन्हे बस एतिरो तव्हांखे ॿुधाए छॾियूं त तव्हांजे दिलि खे तसल्ली हुजे त हीउ जेको प्रोग्राम मल्हायो थो वञे गैर शरई या खिलाफ सुन्नत न आहे ऐन सुन्नत जे मथां अमल थी रहियो तव्हांजो दिलियूं मुतमइन हुजनि बाक़ी ॿियनि सां असांजो वास्तो बि कोन्हे हीअ राति दुआउनि जी क़बूलियत जी राति आहे हूअं त साल जूं मुख़्तलिफ़ रातियूं आहिनि जिन में अल्लाह ताला पंहिंजे बाननि ते करम नवाज़ी फरमाईंदो आहे पर हीअ राति 15 शबान जी हिन जी ख़ुसूसियत इहा आहे जो सिज लहण सां अल्लाह जूं रहमतूं खुली पवनि वींदे सिज जी कन्नी कढण ताईं उमूमन ॿियूं रातियूं जीअं जुमे जी राति आहे या रमज़ान जो आखिरी अशरो आहे उन्हनि रातियुनि जे अंदरि उन्हनि जा फज़ाइल आहिनि पंहिंजी जाइ ते पर उन्हनि में राति जे पोएं हिसे में अल्लाह ताला पंहिंजे पाननि ॾे मुतवजह थींदो आहे रहमत जा हथ खोलींदो आहे पर हिन राति में सिज लहण खां वठी सिज जे उभरण ताईं पूरी मुकम्मिल राति अल्लाह जे रहमत जा ऐलान थींदा हल मिन साइलिन आहे को घुरण वारो त ॾेई छॾियांसि हल मिन ताइबिन फअग़फ़िर लहु आहे को बख़्शिश मंगण वारो तो उनखे माफ़ी ॾेई छॾियां हल मिन मुब्तलिन फआफ़ीही आहे को मुब्तला आहे को बीमार दर्दमंद मुश्किल ज़दो त मां उनखे आफ़ियत अता फरमाए छॾियां अला कज़ा व कज़ा अला कज़ा व कज़ा आहे को फलाणो आहे को फलाणो आहे को कर्ज़ी आहे को दर्दन वारो आहे को बे औलाद आहे को मुश्किल ज़दो आहे को दर्दन जो मारियो पूरी रात अल्लाह ताला जे सखावत जा ऐलान थींदा आहिनि उन जे करे हीअ राति मुक़द्दर ते वक़्त ऐं भाग में रब हिकु भेरो ज़िंदगी में वरी मिलाई आहे अल्लाह ताला जो असांजे मथां करम थियो आहे राति बि भलारी पेड़ बि भलारो माण्हू बि भलारा मैदान बि भलारो हे मोलादाद मक्के को आयो मक्के जा माण्हू बि जेकॾहिं हिन महफ़िल में शरीक थियनि त रहमतूं ऐं बरकतूं थींदियूं न ऐं को ज़मानो हुयो तारीख़ मक्के जी खणो तारीख़ मदीने जी खणो त अहले मदीना ऐं अहले मक्का इहा राति एहतमाम सां मल्हाईंदा हुया हत्ता के पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे वठी बि हरम में ईंदा पूरी राति नवाफ़िल अदा कंदा जलीलुल क़द्र ताबई सैयदना लुक़मान बिन आमिर जलीलुल क़द्र ताबई हुयो दिमश्क जी जामिया मस्जिद में ईंदो हो त सारे दिमश्क जा माण्हू गॾु थींदा हुआ उन्हनि खे इमाम बणजी नवाफ़िल पढ़ाईंदो हुयो अज़ीज़ान गिरामी हीअ राति अल्लाह साईं असांखे नसीब फरमाई आहे त हिन राति में छा करणो आहे ऐं कहिड़ा अमाल बजा आणणा आहिनि
छो त राति कलील आहे, उन्हारे जी मौसम आहे, रातियूं नंढियूं आहिनि। तव्हांखे उहे कुझु चंद अमल अर्ज़ गुज़ारणु चाहियां थो, उहे गौर सां ॿुधो ऐं उन्हनि ते अमल शुरू कयो। ऐं असुल मजलिस जेका असांजी थींदी सा राति जो 12:30 बजे शुरू थींदी। हींअर तव्हांखे हिन सम्झाणी खां बाद में वक़फ़ो ॾिनो वेंदो नवाफ़िल अदा करण जो। उन खां पोइ महफ़िल 12:30 बजे इंशा अल्लाह ताला बकिया शुरू थींदी। ऐं हिन राति जी ख़ुसूसी इबादत आहे सलातु तस्बीह जी निमाज़। सलातु तस्बीह जी निमाज़ इंशा अल्लाह ताला बा जमात अदा कंदासीं। उहा अहिड़ी निमाज़ आहे जेकॾहिं साल में हिकिड़ो भेरो न अदा करे वठो या ज़िंदगी में हिकिड़ो भेरो अदा करे वठो, तव्हांजे ज़िंदगी जा नंढा वॾा ज़ाहिर ॻुझा अमदन ख़तन जेकी बि गुनाह थिया उन निमाज़ जी बरकत सां ज़िंदगी जे गुनाहनि खे लीको। ऐं हिन राति जी निमाज़ सलातुल खैर जेका हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे 1 न 2 न 4 न 30 असहाबन का मूं पाण ॿुधो। हुजूर जे 30 असहाबन का मूं ॿुधो त जेको 15 शाबान जी रात में सलातुल खैर जा नफ़िल अदा करे थो, रब उन जी सारी जिंदगी जे गुनाहनि खे बख़्शे माफ़ करे थो। ऐं इहा सलातुल खैर जी निमाज़ जेको माण्हू अदा करे थो, अल्लाह ताला जन्नत में 7,70,000 मलाइक उन जे लाइ ड्यूटी में लॻाए थो। घणा? 7,70,000 मलाइक उन्हनि खे रब ड्यूटी में लॻाए थो त इन माण्हू जे लाइ जन्नत जूं माड़ियूं ठाहियो, बाग पोखियो, बंगला लॻायो क़यामत ताईं। जेकॾहिं 100 मज़ूर बि बीहनि कम ते त छा थो सम्झी? 100 मज़ूर बीहनि हफ़्ते में महीने में केॾी माड़ी ठाहे वठंदा। 7,70,000 मलाइक क़यामत ताईं उन माण्हू जे लाइ बेहिश्त जूं माड़ियूं ठाहींदा, बंगला ठाहींदा, बाग पोखींदा जेको सलातुल खैर जी निमाज़ हिन राति में पढ़े। अगर वो बंदा इस अगले साल में उसकी मौत वाक़ई हो जाए, मर जाए, तो वो रोज़े महशर शुहदा की जमात में उठाया जाएगा, उसको रुतबे दर्जे शहादत अता कर दिया जाता है जो सलातुल खैर की नमाज पढ़ता है। अब सुनिए उसका तरीक़ेकार क्या है। वो 50 नफिल हैं और 100 रकात हैं। हर 2 रकात के बाद सलाम फेरना है। उसकी नीयत यूं करेंगे कि नियत करता हूं नमाज की 2 रकात नमाज सलातुल खैर। अगर हर 2 रकात में आप नियत करते जाएं तो भी जायज़ है। अगर 50 नवाफिल की 1 लाख नियत कर ले तो भी जायज़ है। 50 रकातुन जी गॾियल नियत करे छॾियो तब जायज़ आहे। जेकॾहिं हर 2 रकातुन ते नियत कयो, नियत कयां तो नमाज जी 2 रकातु नमाज नफिल सलातुल खैर पढ़ा खुदा कारण मौका अब्दुल्ला शरीफ बानप अल्लाह जी अल्लाह अकबर। समझो था? वो हर रकात में अलहम्द खां पोइ जेकॾहिं 3 भेरा कुलो वाला आद पढ़ो बेहतर आहे। 11 भेरा कुलो वाला आद पढ़ो, लिंगन में साह अथव, हिम्मत रब ॾिनी अथव त 11 भेरा पढ़ो। पर जे कुराड़ आयो कोड़ आयो त पोइ 3 भेरा। भला जे 3 भेरा बि न त पोइ नंढियूं सूरतूं जेकी बि तव्हांखे ॾांहुं यादि आहिनि उहे पढ़ी सघो था। 50 नफ़िल थींदा, रकातूं घणियूं थींदियूं? 100। ऐं हिन राति जे अंदरि जेकॾहिं को माण्हू सुरमो साॼी अखि में ऐं खाॿी अखि में 21 जे हिसाब सां पाए, 3 हेॾे 3 हेॾे 21 थी विया, या 3 हेॾे 2 खॿे में 5 थी विया, 21 जे हिसाब सां जेको पाए त पूरो साल उन जूं अखियूं न ॾुखंदियूं, न अखियूं उथंदियूं, न उनखे अखियुनि जी तकलीफ़ थींदी। अखियुनि जी बीमारी खां इहो शख़्स महफ़ूज़ रहंदो। ऐं इन हदीस ते तक़रीबन 30 या 35 सालनि खां ही फ़क़ीर अमल पेरा आहे। जॾहिं को मूं इहा हदीस पहिरियों भेरो ज़िंदगी में पढ़ी ऐं इन हदीस ते अमल कयो
अल्हम्दुलिल्लाह अज ताईं अमल पेरा आहियां ऐं मूंखे इन 30 सालन में बिहम्दिल्लाह अल्लाहुम्मा लकल हम्द व लक शुक्र अल्हम्दुलिल्लाह अखियुनि जी कॾहिं बि तकलीफ़ न थी आहे। इन जे करे तव्हां बचड़नि खे बि मां इहा सलाह ॾियां थो, अगर आप 3 सलाइयां दाहिने तरफ 2 सलाइयां बाएं तरफ ये सुरमा पहन लें तो पूरा साल आपकी आंखें न दुखेंगी न कोई दर्द और तकलीफ महसूस होगा। ये तिब्बे नबवी है, मेरे आका का नुस्खा है जो उम्मत को अता फरमाया। एकड़ो बियो अमल आहे जेको हिन रात में करे त पूरो साल उनके न जिन्न जो असर थींदो न जादू जो असर थींदो, पर वो शायद हिते असां करे भी न सघूं, मुमकिन न हुजे। वो चाहे बेर जा 7 पन्न, बेर उर्दू में कहते हैं बेरी, बेरी का दरख्त, उसके 7 पत्ते पानी में डालें, उसको पानी को उबलाएं और उस पानी से गुस्ल कर लें तो पूरा साल न जिन का असर होगा न जादू का असर होगा। इन रात के अंदर एक दुआ है जेका उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा के हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन लैलतुल क़द्र जे लाइ उहा रात उहा दुआ तलकीन फरमाई हुई, पर उलमाए मुहद्दिसीन ऐं उलमाए औलियाए कामिलीन सालिहीन वासिलीन फरमायो आ त इहा दुआ हिन लैलतुल बरात में भी पढ़ी सघिजे थी। वह दुआ चाहे 3 भेरा मां पढ़ा तो तव्हां मूंसां गॾु पढ़ो, अलाह कंदो तव्हांखे यादि बि थी वेंदी। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। हर नमाज का बुक खणी दुआ गुरु, सजदे में वनो तो सजदे में नमाज के दौरान सजदे के अंदर भी यह दुआ तुम घुरी सको था। इन सां गॾु एक बी दुआ है जेका हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम अक्सर घुरंदा हुआ, उहा बि मूंसां गॾिजी पढ़ो। अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुकल अफ़्व वल आफ़िया वल मआफ़ात दाइमा फिद्दीन व दुनिया वल आखिरा। यह दुआ हिन रात जे मकबूल दुआउनि में जाए जेको यो पढ़े तो अल्लाह ताला उनके सेहत बदनी सलामत अता फरमाइंदो, ज़हनी मुंझारा परेशानियों अल्लाह से उनजो लाहे छॾींदो, दीन दुनिया जे आफ़तुन शामतुन मुसीबतुन खां अल्लाह से उनके महफूज़ फरमाइंदो। हिन रात जे अंदर जेको माण्हू 3 भेरा सूरह यासीन की तिलावत करे तो उन जी इज्जत में बरकत पवंदी, उन जे माल में बरकत पवंदी, उन जे मुसीबतुन के अल्लाह से टारे छॾींदो। आफ़तूं शामतूं ज़मीन ऐं आसमान जूं मुसीबतुन ऐं आफ़तुन खां उहो माण्हू अल्लाह जे अमान ज़मान ऐं हिफ़ाज़त में अची वञे थो जेको लैलतुल बरात जी रात में 3 भेरा सूरह यासीन की तिलावत करे थो। हिन रात जी खुसूसी इबादत है, खुसूसी अमल है सोहणे नबी जे मथा सलात। तेसी ताईं तव्हांजी नफली इबादत कबूल ही न पवंदी जेसि ताईं दिलबर नबी ते दुरूद न पढ़ंदो। तेसी ताईं तव्हांजी दुआ, तेसी ताईं तव्हांजी का बि दुआ दर्जे इजाबत के न पहुचंदी जेसी ताईं तव्हांजे दुआ जे अंदर दुरूद शामिल न हूंदो। वो लैलतुल बरात हुजे या लैलतुल क़द्र हुजे या का बी रात हुजे, अगर पंहिंजूं दुआऊं कबूल कराइण चाहियो था तो पंहिंजे दुआउनि जो हिस्सो बनायो दिलबर नबी जे दुरूद के। रब तौफीक जे 1000 भेरा न तो 500 भेरा दुरूद शरीफ पढ़ो हिन रात जे अंदर। हिन रात जी भी खास अमल है कलमे तय्यब, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह,
ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तस्बीह पूरी थे मुहम्मदुर रसूलुल्लाह। साईं फरमाइन था कंजुल उम्माल जे अंदर अल्लामा मुत्तकी हिंदी रिवायत आंदी आ जेको मानू हिकड़ो भेरो यो कलमो पढ़े तो अल्लाह करीम उन जा 4000 कबीरा गुनाह बख्शे छे। जी गणा 4000 कबीरा गुनाह। सगीरा गुनाह ये बदनजरी थी वही वाट विंदे पर आई औरत नजर पजी हुई सगीरो गुनाह। वरी बियो बेरो चिताए न ॾिसे ओचितो नजर पजी वई सगीरो गुनाह। ऐं कत्ल करे कंहिंखे उफट मारे विझे यो कबीरो गुनाह हुआ। डाको हणे फुर करे रस्तो मारे कबीरो गुनाह हुआ। अल्लाह सां शिरक करे कबीरो गुनाह हुआ। इस्लाम ऐं कुफ्र जी जंग में पुठी ॾेई भॼे कबीरो गुनाह हुआ। जादू करे कबीरो गुनाह हुआ। 4000 कबीरा गुनाह हिकड़े भेरे कलमे पढ़ण सां रब मेटे माफ़ करे छॾे थो। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ये 4 भेरा ॾिनव न तॾहिं बि 4000 हिकड़ा 4000 ॿिया 4000 टिया 4000 चौथा घणा थी विया? सुभान अल्लाह। रुके इन घड़ी में 16000 गुनाहनि जी माफ़ी। ऐं जे 1000 भेरा पढ़ो जे यो कलमो हिन रात में 1000 भेरा पढ़ो अल्लाह कंदो सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे। पर हिकड़ी रिवायत में आ जेको मानू यो कलमो कसरत सां पढ़ंदो रहे उन जे दफ्तर में हिकड़ो भी गुनाह बाकी न तो बचे। फरिश्ता अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला हाणे त हिन जे दफ्तर में गुनाह हुई बाकी न बचो आहे हाणे छा मटियोसि? रब फरमाए तो हिन जे घर वारनि जा गुनाह बख्शो। कलमो पढ़ंदो रहे मलाइक चवंदासीं हाणे घर वारा भी सभई बख्शजी वियसि। रब फरमाईंदो हाणे हिन जे पाड़े वारनि जा गुनाह बख्शो। तॾहिं त चवंदा आहिनि त या मर्द थियो या मर्दनि जे पाड़े में वञी रहो। मर्द इहो न आहे जेको तव्हां सां सम्झो आहे। मर्द इहो आहे जेको अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे। क़ुरान में इन खे रब मर्द सॾियो आहे रिजालुन ला तुलहिहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह। मर्द इहे आहिनि जेके तिजारत वापार बि कनि ख़रीद फ़रोख्त बि कनि ऐं अल्लाह जे ज़िक्र खां बि बंदि न हुजनि। इहे मर्द उन जे ओड़े पाड़े वारनि जा बि गुनाह बख़्शी वञनि था। अॼोकी रात में तव्हां घटि में घटि 1000 भेरा इहो कलमो शरीफ़ पढ़ो। भला 1000 जो टाइम न मिले छो त रात छोटी आहे त घटि में घटि 500 भेरा भला 500 जो मौक़ो न मिले त 100 भेरा। ऐं हिकिड़ो अमल अहिड़ो आहे जेकॾहिं तव्हां उहो करे वरितो न जेॾी महिल हिन सॼे इज्तिमा जा अमल खॼंदा सुबुह थींदो न मलाइक अमल खणी अल्लाह जे बारगाह अल्लाह त पाण ॾिसे थो। रब पाण समीउम बसीर आहे अलीमुम बिज़ाति सुदूर आहे ॾिसण पसण वारो आहे। पर ये आमाल नामा फरिश्तनि खे हुकुम मिलंदो आहे त खणी अचो आसमान। जेॾी महिल आमाल खॼंदा त कंहिं माण्हू जा अमल अहिड़ा भला न हूंदा जहिड़ा इन माण्हू जा अमल भला हूंदा जेको इहो अमल कंदो जेको हाणे ॿुधाईंदोसां। ॿुधायांव जी सभिनी में अमल तव्हांजा भला थींदा। वो अमल कहिड़ो आहे? सुभान अल्लाह बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम सुभान अल्लाह बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। इहो कलमो शरीफ़ तव्हां 100 भेरा पढ़ो।
इहो जेॾीमहिल अमल खजंदा त तव्हांजा अमल सभिनी में आला ऐं बाला हूंदा, शान वारा ऐं मान वारा हूंदा। ऐं हिन राति जी ख़ुसूसी शइ आहे दुआ, छो त ही दुआउनि जे क़बूलियत जी राति आहे। ऐं जंहिं दुआ ते 40 मोमिन गॾु थियनि उहा दुआ रद्द न थींदी आहे, छो त जिते 40 मोमिन गॾजनि त उन्हनि में हिकिड़ो अलाह जो नवाज़ियल बरगुज़ीदा बानो ज़रूर हूंदो आहे। रिवायत में ईअं आहे त जेॾीमहिल सिफ़ूं ॿधी बीहो था त कुल्ला कुल्हनि में मिलाए बीहो। छा कयो? नमाज़ में कुल्ला कुल्हनि में मिलाए बीहो। छो त जेकॾहिं पूरी सिफ़ में हिकिड़ो माण्हू बि बख़्शल हूंदो त जॾहिं कुल्ला कुल्हनि में मिली विया त उन हिकिड़े बख़्शल जे सदके सॼी सिफ़ माफ़। ऐं जॾहिं टोली में वेहो त घटि में घटि 10 ॼणा टोली ठाहे वेहो। जेकॾहिं उन 10 जी टोली में हिकिड़ो बि माण्हू बख़्शल आहे त मन अकल मअल मग़फ़ूर फहुव मग़फ़ूर लह। जेको हिकिड़ो बि बख़्शल माण्हू वेठल आहे त उन हिकिड़े बख़्शल जे सदके अलाह ताला सॼी टोली खे बख़्शे छॾींदो। मन अकल मअल मग़फ़ूर फहुव मग़फ़ूर लह। बख़्शल सां गॾु खाइण वारो बि अलाह वटि बख़्शजी वञे थो। त हिन इज्तिमा में हेॾी वॾी जमायत जेतिरी ही मर्दनि जी आहे एतिरी औरतुनि जी जमायत। हिननि में अलाह जा सालिह बरगुज़ीदा नेकोकार भलारा बाना बि मौजूदु आहिनि। उहो अलाह कंदो त असां घरनि गुदलनि गुनाहगारनि जूं दुआऊं वाघामी वेंदियूं। इंशा अल्लाह सलातो तस्बीह खां पोइ इज्तिमाई दुआ थींदी। उहा हिन सारे इज्तिमा जो मखण हूंदी, मखण मां हासिल हूंदी। उन में तव्हांखे ज़रूरु शरीक थियणो आहे। अल्लाह तबारक व तआला जल शान असांखे तौफ़ीक़ ॾिए। हाणे तव्हां पंहिंजे नवाफ़िल में शुरू थी वञो। जेकी कुझु तव्हां ॿुधो उन ते अमल कयो। इंशा अल्लाह 12:30 बजे ॿी नशिस्त शुरू थींदी ऐं इंशा अल्लाह पहिरीं तकरीर थींदी, उन खां पोइ सलातो तस्बीह थींदी, पोइ दुआ थींदी, आख़िर में इंशा अल्लाह ताला महफ़िल ज़िक्र थींदी। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा अग़फ़िर लना वरहमना व आफ़िना वअफ़ु अन्ना। अल्लाहुम्मा या रब्बि या अरहमर राहिमीन या अकरमल अकरमीन या हन्नान या मन्नान इरहम हालना वस्तुर औरातिना व आमिन रवातिना। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल हुदा वत्तुक़ा वल अफ़ाफ़ वल ग़िना। अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिनल हम्मि वल हज़्नि वल जुब्नि वल बुख़्लि व दलइ दैन व क़हरि रिजाल। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सल्लम।